जी होस्ट करने लगा इजाज़त इंशाल्लाह सुभाणे सागे टाइम ते 4 खां 6 दरमियान मुलाकात थींदी। हिकिड़ो गानो अञा शामिल कंदासीं। तेसी रखो पंहिंजो ख्याल पंहिंजे प्यारनि जो। कीप वॉचिंग सिन टीवी और सिन टीवी न्यूज़ ऐं मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। हलूं था गाने तरफ़। मां ॿियनि जी मदद सां चांहि तव्हां बि पी वठो। जी कहिड़ो गानो? हाणे मां एजाज़ लाड़े जो थो चवां। जी हर तरफ दूहो ई दूहो, हर तरफ बाहे भरला, हर तरफ साह थो घुटजे, हर तरफ भूए भेनला। हो दिल जी दुनिया दुनिया वेई लुटजी, कंहिंखे ॾियां दान माणी। दुनिया